जिनादीन मुल्क के बेन शहरन जियां करमपुर में बे मोहरम और हराम हज़रत अली अलैहिस्सलाम साथिन की अजीम कुर्बानी की भेटा पेश करण लाए मोमिनन पारां सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां मरकज़ी मातमी जुलूस जो वो कढे वियो आहे। मरकज़ी मातमी जुलूस इन वक्त बेगारी पुल ते मौजूद है जिते इलाके जा नंढा वॾा मातमी जुलूस मरकज़ी मातमी जुलूस में जो शरीक थिया आहिनि। मातमी जुलूस में इन वक्त मातम सीना ज़नी जो सिलसिलो जारी है। बे तरफ़ करमपुर पुलिस तरफा इन मातमी जुलूस के पुरअमन बनाने लाए सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख्त किया विया आहिनि। करमपुर पुलिस तरफा SHO करमपुर वकील अमन जाफरी की अगवानी में जो मातमी जुलूस के सख्त सिक्योरिटी दी वही है। जो मातमी जुलूस के अग्यां पोयां पासन से जो पुलिस अलकार जो गड बीठल आहिनि। अचो तो मरकज़ी मातमी जुलूस के हवाले से इन मातमी जुलूस की अगवानी कंदड़ जो मोमिनन से भी गाल बोल कयूं था सिक्योरिटी हवाले से करमपुर पुलिस से गाल बोल हवाले से ये काफ़िलो सखी दौलत शाह बुखारी तां निकिरंदो आहे सुबुह जो 9 बजे ऐं हे रस्तन में भी गुज़रंदो इमाम बारगाह ताईं हलंदो। उते नमाज़ थींदी आहे। नमाज़ खां बाद में काफ़िलो अॻिते वधी करे हैदर चौक ते ईंदो आहे। हैदर चौक ते मजलिस अदा थींदी आहे। उन्ही खां बाद में वरी साॻियो इहो काफ़िलो सिधो सखी दौलत शाह बुखारी ते ईंदो आहे जिते शाम ग़रीबा पढ़ी वेंदी आहे। शाम ग़रीबा खां बाद में काफ़िलो नेर कयो वेंदो आहे। जी ये एक हुसैनियत जो पैगाम आहे जो यज़ीदियत के ख़िलाफ़ आहे। जो यज़ीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम के नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नवासे से सितम कयईं जुल्म कयईं ऐं बेपर्दा उन्हीं की आल जिन के बाज़ारुनि में घुमायो हे एक असांजो एहतजाज आहे। हे असां हिकु एहतजाज कर रहा आहियूं यज़ीदियत के खिलाफ। मोहरम इहा हुसैन मौला जो ॾींहुं आहे। इहा बख़्शल जो ॾींहुं आहे छो त हीउ महीनो जेको आहे मौला हुसैन जे नाले ते मुंतक़िल थियल आहे। अल्लाह जेको महीनो बणायो आहे इहो हुसैन जे नाले थियल आहे। जेतिरी थी सघे मुंहिंजे मोमिननि खे अपील आहे ख़ुदा आज़ादारी खे ख़ूब कयो जेतिरो थी सघे। मुंहिंजे मौलवियुनि खे जेके बि अहल सुन्नत जा ॿाहिरि आहिनि मुंहिंजा इहा ई अपील आहे त जेतिरो थी सघे आज़ादारी कयो मिली सभी लाइ हुसैन खे सवा का मसइलो ई न अथव। ख़ुदा जो क़दम इहा ई ॻाल्हि आहे। मुंहिंजो इहा ई अपील मौला जिते किथे मोमिन रहनि था मौला उनके शान आबाद कंदो। मूं फ़क़ीर की दुआ है शान बतूल उनके आबाद कंदो। आज़ादारी के जेतिरो थी सघे अमन अमान सां जेका आहे सा उनजे पंहिंजो ख़्यालु कनि वधे वधि असां ॻोठ मीर बगन खां बिजाणी खां पंहिंजो काफ़िलो दस्तूर मुताबिक़ वठी हिते करमपुर आया ऐं इंशाअल्लाह ताला शाम ताईं हिते मौला हुसैन अलैहिस्सलाम इहो जेको दर्स ॾिनो आहे इंसानियत जो ऐं जेको त मौला हुसैन अलैहिस्सलाम फरमायो आहे त मूं जहिड़ो यज़ीद जहिड़े जी बैयत नथो करे सघे ऐं उन पंहिंजो नाने जे दीन ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि त उन दीन खे पंहिंजो कायम रखण लाइ असां बि उहो ई माना उनजे नक्शे क़दम ते हलण जी छा कयूं था पिया। मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो आहे। असां ॻोठ मीर बगन खां बिजाणी खां निकिता आहियूं हिते करमपुर मरकज़ी जुलूस में गॾु थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला शाम ताईं आज़ादारी सां गॾु आहियूं। हुसैन मल्हाइणो आहे कहिड़े बि फ़िरके सां हुजे अचे ग़म हुसैन में शरीक थिए। असां ईअं न आहे त बाबा शिया शरीक थियनि न सभु अचनि सभु मुस्लमान असांजा भाइर आहिनि कहिड़े बि फ़िरके सां हुजनि अचनि ग़म हुसैन त सभिनी जे लाइ सॼे इंसानियत जे लाइ ग़म हुसैन मल्हाइणु बाबा ज़रूरी आहे। ॾिसो न जेके आहिनि सभिनी जो हे बाबा ॻोठ हे हितां ॻोठ हर मोहम्मद बंगलाणी खां हिकिड़ो काफ़िलो आयो आहे ऐं ॿियो काफ़िलो आयो आहे साईं आलम शाह खां। हे इख़्तिताम थींदो राति जो दौलत शाह ते पंहिंजा जेको रूटीन आहे उन रूटीन ते वेंदा। मच्छी मार्केट सिक्योरिटी हवाले सां सुठो सिक्योरिटी आहे फर्स्ट क्लास ॾाढो सुठो पुलिस वारा सभु अलर्ट आहिनि बिल्कुलु तमामु। सखी दौलत शाह बुखारी मेन पिड़ असांजो उतो निकिरंदो आहे। 5 पिड़ जेके आहिनि असांजा बेगारी जी पुल ते मिलंदा आहिनि। पोइ रवानगी थींदी आहे असांजी इमाम बारगाह ते 12:30 बजे उते नमाज़ थींदी आहे। 1 बजे 2 बजे असां निकिरंदा आहियूं जेको 4 बजे हैदर चौक ते पहुचंदा आहियूं ऐं उन में असां वटि जेके सिक्योरिटी आहे तमामु सख़्तु आहे ऐं स्काउट जेको आहे असांजो तमामु क़ाबिल एहतराम आहे। उहे निशानदेही कंदा आहिनि सिक्योरिटी वारा
उन्हनि खे बिल्कुलु रोकीदा आहिनि। अच्छा ये द मोहरम अल हराम जे हवाले सां मुल्क सॼे दुनिया भरी ॾींहुं मल्हायो वञे पियो, हिन हवाले सां तव्हां छा चवंदा? हिन हवाले सां असां चवंदासीं त हीउ हिकिड़ो इज़हार आहे मौला जे शहादत जो। इन जे करे असां रोडनि ते पूरी दुनिया सां गॾु निकिरंदा आहियूं। उन खां पोइ अज़ादारी करे असांजी शाम ग़रीबां वरी बि दरगाह ते थींदी आहे अची। अॼु मोहरम अल हराम जे हवाले सां असांजी सिक्योरिटी माशाल्लाह ज़बरदस्त आहे। हर घिटी कोनो कोने सां पुलिस वारा बीठो आहे। मेन रोडनि चौराहनि ते पुलिस वारा आहिनि। पुलिस ब्लैकिंग टाइप ब्लैकिंग वग़ैरह सभु कुझु थियल आहे। असां पाण मौजूदु आहियूं। अलाह साईं नाज़रीन, मरकज़ी मातमी जुलूस जी अॻुवाणी कंदड़ मोमिननि जो चवणु हो त ही मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां बरामद थियो आहे। इन मरकज़ी मातमी जुलूस में इलाइक़े जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि जेका त मातमी जुलूसनि शिरकत कई आहे। मातमी जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदो शाम जो जेका त हैदर चौक ते पहुचंदो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी आहे। तंहिंखां पोइ हीअ मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह बुखारी दरगाह ते पहुची नहर थी वेंदो, जिते शाम गरीमा पढ़ी वेंदी। ॿिए तरफ़ मातमी जुलूस जे हवाले सां करमपुर पुलिस जो चवणु हो त पुलिस हिन मातमी जुलूस खे पुरअमन बणाइण लाइ जेका सख़्तु सिक्योरिटी तरतीब ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह शाम ताईं मातमी जुलूस खे इहा सिक्योरिटी ॾिनी वेंदी जीअं पुरअमन तरीक़े सां मातमी जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ पहुची सघे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, जटीन वेब न्यूज़ करमपुर।